भुल चुक थी वई या नून लीग को महास पंहिंजो खोलण वञे पई इदारनि जे ख़िलाफ़ त नवाज़ शरीफ़ खे परदेही एजेंडा जे तहत मोकिलियो वियो। इहो केतिरो वॾो स्टेटमेंट आहे जिते इलेक्शन जो माहौल बि बाक़ाइदा तौर ते जुड़ी चुको आहे ऐं ही नून लीग पारां अहिड़ा स्टेटमेंट्स अचनि उन्हनि जे अॻुवाणनि पारां? ॾिसो, जावेद लतीफ़ क़ाबिल एतिराम आहिनि असां लाइ, पर जावेद लतीफ़ साहिब जो जेको स्टांस हूंदो आहे उहो उनखे कॾहिं बि मुस्लिम लीग नून बतौर जमात कोन नाहे कयो। उन्हनि जो इहो बिल्कुलु चवणु त भई नवाज़ शरीफ़ साहिब जे ख़िलाफ़ हिकिड़ी खां वॾी आलमी साज़िश थी हुई ऐं उन तहत उनखे ॿाहिरि मोकिलियो वियो हो या उनजे ख़िलाफ़ साज़िशूं थियूं। इहो त हिकिड़ो मुस्लिम लीग नून जो पुराणो मौक़िफ़ रहियो आहे, पर हिन वक़्तु तव्हां ॾिसो त मुस्लिम लीग नून जेका आहे उहा इदारनि ऐं ख़ासि तौर ते एस्टेब्लिशमेंट सां बिल्कुल गॾु बीठी आहे। उन्हनि जेके भी पंहिंजो कार्रवाइयूं तहरीक इंसाफ़ के ख़िलाफ़ थियनि थियूं, जेतोणीकि उहे जाइज़ कार्रवाइयूं आहिनि, ख़ासि तौर ते 9 मई जे हवाले सां उनमें उहा उन सां गॾु बीठा आहिनि। या बलोचिस्तान जे हवाले सां कुझु डेवलपमेंट थियूं त उनमें मरियम नवाज़ साहिबा जा ट्वीट साम्हूं पिया आहिनि थिया। सो जावेद लतीफ़ साहिब हिकु त ज़ाहिर जज़्बाती क़िस्म जा अॻुवान आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि जे बयाननि जी उन्हनि खे कमांड बि जो पवंदो आहे। अव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो तकरारी बयानु उन्हनि ॾिनो त असां पीपुल्स पार्टी न आहियूं, असां फलाणो नारो न हणंदासीं। जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहिब खे मरियम नवाज़ खे कुझु थियो, जॾहिं ख़बरूं हुयूं ऐं जॾहिं चयो वियो त मरियम नवाज़ खे स्नैच करण जी धमकी मिली आहे, त उन वक़्तु हुननि जो जेको रिएक्शन हो त पोइ असां कमोलतनि जी तवक़ो न करे खे उनखे बि पोइ पूरी जमात जेका आहे उनखे उन स्टेटमेंट खे डिसोन कयो हुयो ऐं जावेद लतीफ़ जे ख़िलाफ़ केसिस बि थिया हुआ। सो जावेद लतीफ़ साहिब ठीक आहे, इमदाद साहब तव्हांजो पॉइंट अची वियो इन बाबति। जी हा, वो नून लीग जी पॉलिसी स्टेटमेंट मुंहिंजो नाहे ख़्यालु आहे। ओके, ठीक है। तो मोहसिन साहब तव्हां बि सम्झो पिया त थोरो जज़्बाती थी करे उन्हनि बयान ॾेई छॾियो आहिनि जिन जा नाला उन्हनि ॼाणाया आहिनि, त उहो छा का इन्हनि जी स्टेटमेंट का ख़ासि अहमियत कोन रखे पई? जावेद लतीफ़ साहब जी स्टेटमेंट ॾिसो, जॾहिं PDM गवर्नमेंट ठाही हुई त जावेद लतीफ़ साहब खे काबीना में शामिल करणो हो, पर बाद में पोइ नवाज़ शरीफ़ चवण ते कयो। त जावेद लतीफ़ साहब जेको आहे उहो नवाज़ शरीफ़ लॉयलिस्ट आहे। बेसिकली विद इन मुस्लिम लीग नून हू नवाज़ शरीफ़ स्कूल ऑफ थॉट जेको आहे उन जी पोइवारी कंदो आहे ऐं हुनजो स्टांस हमेशह एंटी स्टैब्लिशमेंट रहियो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो हुनखे गद्दारी जे केस में बि पंहिंजो जेल में विधो वियो हो, हिन सहुबतूं तकलीफ़ूं सठियूं हुयूं। तंहिंजे करे हू जेको स्टांस आहे हुनजो हिन पासे रहियो आहे, तंहिंजे करे उहा इहा ॻाल्हि करे थो। हाणे केतिरी सदाकत हुजे हिन क्लेम में, केतिरी न, त पोइ जी ॻाल्हि आहे। ॿिए पासे शहबाज़ शरीफ़ कैंप जो माण्हू न आहे जावेद लतीफ़। अच्छा, तंहिंजे करे हू हुनजी स्टेटमेंट खे शहबाज़ शरीफ़, छाकाणि हींअर सॼी नून लीग जे सभिनी जेके उहिदा आहिनि उन ते शहबाज़ शरीफ़ साहिब जो घणो कब्ज़ो आहे सवाइ मरियम नवाज़ साहिबा खां। त इहो मरियम नवाज़ साहिबा नवाज़ शरीफ़ ऐं हिननि जी कैंप जो माण्हू आहे। पर ज़ाहिर आहे हींअर सॼी PMLN जी स्ट्रेटेजी आहे त फ़िलहाल एंटी एस्टेब्लिशमेंट नाहे हलणो ऐं प्रो एस्टेब्लिशमेंट हलणो आहे। तंहिंजे करे जावेद लतीफ़ साहिब जी ही स्टेटमेंट जी हींअर प्रैक्टिकली हिन टाइम ते का अहमियत का ख़ासि आहे कोन।